वालेकुम दोस्तों, आओ मैं तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मुख्य चवंदड़ उर्सनार जो दोस्तों। अॼु असां हिकु अहिड़े आर्टिस्ट जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेको मोस्ट टैलेंटेड आर्टिस्ट आहे, जेको न सिर्फ़ु सिंध जो बल्कि पाकिस्तान जो असासो आहे, जंहिं पंहिंजे कॉमेडी, पंहिंजे अदाउनि जे ज़रिए, पंहिंजे डांस जे ज़रिए तव्हांखे खिलायो आहे। तव्हांजे चपनि में मुर्गूं आंदियूं आहिनि ऐं तव्हां उनखे हर चैनल ते तक़रीबन ॾिसी चुका आहियो। जेके पाकिस्तान जे चैनल्स आहिनि, जेके उर्दू चैनल्स आहिनि, उन्हनि ते बि तव्हां उनखे ॾिठो आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंधी चैनल त मुंहिंजे ख़्याल में त को पतो ई न आहे जंहिं ते उहा शख़्सियत न आई हुजे, जंहिंखे तव्हां मासी चपरा जे नाले सां बि यादि कंदा आहियो, दबले जे नाले सां बि यादि कंदा आहियो ऐं अहिड़ा खोड़ सारा वसाए जे नाले सां, अहिड़ा खोड़ सारा जेके नाला आहिनि जिन सां तव्हां उन अदाकार खे यादि कंदा आहियो, उनखे ॾिसंदा आहियो, उनजे चपनि ते, तव्हांजे चपनि ते मुर्कूं ईंदियूं आहिनि। उहो आर्टिस्ट केरु आहे? जी हा, उहो आहे असांजो हर दिल अज़ीज़ अदाकार, प्यारो दोस्त अली गुल मल्हा। जी, अली गुल मल्हा जे बारे में ॻाल्हाईंदासीं। अली गुल मल्हा हिकिड़ो मोस्ट टैलेंटेड आर्टिस्ट आहे, जेको न सिर्फ़ु असांजी सिंध जो बल्कि पूरे पाकिस्तान जो असासो आहे। जी हा, त इन पाकिस्तान जे असासे जे बारे में ॻाल्हि कंदासीं ऐं उनजे नंढा नंढा क्लिप ॾेखारींदासीं तव्हांखे त अली गुल मल्हा कीअं थो एक्टिंग करे। ॾिसो, उठन जी जोड़ भी ता कराइंदा रेस जेका थी उठन अय्यो अय्यो हादफी नफरन तशरीफ हादफी वजूरा नंढड़ो बार हुयो वजूरा इश्वी इन तकल्लिब वजूरा आरिफ इंत अरबी कल्लिब हादफी वजूरा नंढड़ो बार हुयो अनफी हादफी इजलिस हादफी महरी उठतुन हाने त नथा फाम। जी दोस्तों, तव्हां ॾिठी अली गुल मल्हा जी परफॉर्मेंस आहे, यकीनन तव्हांखे वणंदी हूंदी ऐं तव्हां उनखे ॾाढो पसंदि कयो था। यूट्यूब ते बि अली गुल मल्हा जो हिकिड़ो पंहिंजो ई हिकिड़ो अंदाज़ आहे, हिकिड़ो पंहिंजो ई तरीक़ो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ कैरेक्टर करे तव्हांजे साम्हूं ईंदो आहे। ॿुधाईंदो आहे त तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी बि आहे त अली गुल मल्हा जा जेके परस्तार आहिनि से तमामु घणा ख़ुशि आहिनि, छो त अली गुल मल्हा खे यूट्यूब हिकिड़ो एज़ाज़ ॾेई चुको आहे। जी हा, उहो एज़ाज़ आहे 1 लख सब्सक्राइबर। जी हा, 1 लख सब्सक्राइबर बि अली गुल मल्हा जा पूरा थी विया आहिनि। ॾिसो, मेहरबानी सर। सब खां पहिरियां त मां जेकी सिंधी क़ौम आहे, सिंधी आवाम जे मूंखे सब्सक्राइब कयो ऐं लख मुंहिंजा सब 100 थी विया, लख सब्सक्राइब ऐं हिन ख़ुशी ते ताड़ियूं थो वॼाइनि। जी अली गुल मल्हा साहब, असां जे तरफ़ां यानी उर्सनार जे तरफ़ां तव्हांखे लख लख मुबारक हुजनि, जेके असां चवंदा आहियूं तव्हांखे खीर हुजनि। जी हा, तव्हांखे खीर हुजनि जो तव्हांजा 1 लख सब्सक्राइबर थी विया ऐं तव्हांखे यूट्यूब हिकिड़ो एज़ाज़ बि ॾिनो ऐं एज़ाज़ सां नवाज़ियो। त असांजी बि इहा ई दुआ आहे त तव्हां अञा मिलियन टिलियन जेके बि मतिलबु टिलियन सिलियन आहिनि उहे सभु तव्हां हासिलु कयो ऐं तव्हां कामयाबी हासिलु कयो, छो त इहा तव्हांजी कामयाबी न आहे। जी हा, बिल्कुलु इहा तव्हांजी कामयाबी न आहे, इहा असां सभिनी जी कामयाबी आहे, असां सिंध वासियुनि जी कामयाबी आहे, असां पाकिस्तान वासियुनि जी कामयाबी आहे। त इन ई तरीक़े सां तव्हां अञा महिनत कंदा रहो ऐं इन महिनत जो सिलो जेको आहे अलाह साईं तव्हांखे सुठी सूरत में ॾिए पियो, तव्हांखे मोहबतूं मिलनि पियूं, तव्हांखे प्यार मिले पियो, तव्हांखे कुर्ब मिले पियो ऐं तव्हांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि में उर्सनार जो बि शामिल आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। जी हा दोस्तों, अली गुल मल्हा सां मूं बि कमु कयो आहे। तक़रीबन KTN जो हिकिड़ो पहिरियों ड्रामो हुयो जंहिंजो नालो हुयो भली करे आया। जी हा, भली करे आया में अली गुल मल्हा सां गॾु मूं बि एक्ट कयो। उनखां पोइ घर सोरो ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा प्ले हुया जिन जा मूंखे नाला यादि न आहिनि, उन्हनि में अली गुल मल्हा सां गॾु मूं कमु कयो ऐं उनखां पोइ आवाज़ TV जा असांजा थिएटर्स हुया। जी हा, आवाज़ TV जा थिएटर जेके हुआ उन्हनि में अली गुल मल्हा सां गॾु करण जो मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो, जंहिंमें असां स्टेज ते कमु कयो। जी हा, स्टेज, छो त बेसिकली उर्सनार जो बि स्टेज जो आर्टिस्ट आहे ऐं अली गुल मल्हा बि बेसिकली स्टेज जो आर्टिस्ट आहे। त उन बेसिकली स्टेज जे आर्टिस्ट खे जॾहिं मौक़ो मिलंदो आहे परफॉर्म करण जो त यकीनन उहो बाहियूं ॿारे छॾींदो आहे, भंभोर खे बाहियूं ॾेई छॾींदो आहे। जी हा, अहिड़ी तरीक़े सां जेको अली गुल मल्हा पंहिंजी महिनत, पंहिंजी लगन ऐं पंहिंजी जाखोड़ सां जेका इहा महिनत करे इन मंज़िल ते पहुतो आहे, उन में जेके उन जा दोस्त आहिनि, जीअं मूं ॿुधायो त आउं बि उन्हनि मां हिकु ख़ुशनसीब शामिल आहियां ऐं उन सां गॾोगॾु सोहराब सूमड़ो आहे, ॿियो गामू जेके आसिफ पहोर चवंदा आहिनि, शेरदिल ॻाहो आहे ऐं जेको हींअर सुपर स्टार आहे जेको सोशल मीडिया जो कहिड़ो खोसो 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 खोसो। जी हा, असगर खोसो। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु असगर खोसो बि आहे, उन सां गॾु कमु करे पियो। ऐं हिकिड़ो असांजो ॿियो दोस्त आहे ईसानी साहिबु, जेको हिन वक़्तु थोरो बीमार आहे, अलाह पाक उनखे सिहत जी ज़िंदगी ॾे, उहो बि उन सां गॾु कमु कंदो आहे। अमजद ईसानी। जी हा, बिल्कुलु अमजद ईसानी साहिबु ऐं ॿिया खोड़ सारा आर्टिस्ट जेके अली गुल मल्हा सां गॾु कमु कंदा आहिनि ऐं वाहिद रज़ा जेको त असांजो मोस्ट टैलेंटेड आर्टिस्ट आहे, उहो बि उन सां गॾु साथ में आहे ऐं अहिड़ा खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि जिन खे अली गुल पाण सां सेड़े हले पियो ऐं उन्हनि सां गॾो गॾु कमु करे पियो ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे
जो तव्हां हिक ॿिए सां गॾिजी सॼी कमु कयो था। अलीगुल जो अलॻि चैनल आहे ऐं त सोराब सूमरे जो अलॻि आहे, त शेरदिल जो अलॻि आहे, त वाहिद रज़ा पोयां न रहियो, उहो वरी थी वियो मैदान ते। ऐं असगर खोसो त हूअं ई सुपरस्टार सोशल मीडिया जे करे ई आहे, त शुरूआति उन खां ई थी आहे। त बहरहाल अहिड़ा ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जेके अलीगुल मल्ला सां सलाहियल आहिनि ऐं जेके इहे महिनत कनि पिया ऐं जेके जाखोड़ कनि पिया ऐं अलीगुल खे अञा बि जेको तरक़ी ॾियारण में उहो मदद कनि पिया। असांखे बि कॾहिं मौक़ो मिलंदो आहे त असां वरी अलीगुल मल्ला सां गॾु कमु करे वठंदा आहियूं। सो बहरहाल दोस्तो अचो त अलीगुल मल्ला जो पहिरीं हिकिड़ो क्लिप ॾिसूं। सरदार, मां कहिड़ो बसंती जो पुटां जो डांस कयां? मां त राग सिखांदो, मांखे राग ॿुधो न, मांखे डांस न ईंदी आहे साईं, मां सुर पियो आहे। अरे वो सांडा, मेरे हाथ की उंगलियां कितनी है रे? सरदार 5 उंगलियां। 5 और तुम लोग 3, बड़ी नाइंसाफी है। जी दोस्तों, अलीगुल मल्ला जो ही क्लिप तव्हांखे कीअं लॻो अची आहे? यकीनन तव्हांखे इहो क्लिप सुठो लॻो। ऐं अलीगुल मल्ला जो हींअर हिकिड़ो प्रोग्राम हले पियो जेको आहे 3 इडियट्स जे नाले सां, जंहिंमें सोराब सूमरो सां गॾु आहे ऐं ॿियो कहिड़ो आहे, जी हा, गामू यानी आसिफ पहोर, उहो बि हुन सां गॾु आहे। ऐं ॿिया बि खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन में एंट्री कंदा आहिनि। ऐं हिकिड़ो पखी आहे, उनजो नालो मूंखे सही तरह सां कोन थो अचे। सो बहरहाल उहो बि ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे। ऐं ॿिया बि खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि। ऐं जी हा, हिकिड़ो नालो अञा मूंखे विसरी वियो जेको अलीगुल मल्ला जो हिकिड़ो बहितरीन दोस्त बि आहे, साथी बि आहे, उहो आहे हैदर कादरी, मोस्ट टैलेंटेड आर्टिस्ट हैदर कादरी। उनखे बि आऊं तव्हांजे साम्हूं इंशाल्लाह आणींदुसि, उनजा क्लिप्स बि तव्हांखे ॾेखारींदुसि। त दोस्तो, तव्हां अलीगुल मल्ला खे ईअं ई सपोर्ट कंदा रहो, ईअं ई मोहबत ॾींदा रहो, ईअं ई प्यार ॾींदा रहो। ऐं उन सां गॾोगॾु असांजा सिंध जा ॿिया बि जेके आर्टिस्ट आहिनि, जिन मुनाला वटा जेके ॿिया बि असांजा आर्टिस्ट आहिनि, जीअं असांजे ठटे जो हिकिड़ो बहितरीन सुपरस्टार असांजो आर्टिस्ट आहे बसर बादशाह। जी हा, बसर बादशाह नालो वठण सां तव्हांजे चप ते मुर्क अची वई, यकीनन ज़ुल्फी शाह, उहो मुंहिंजो बि उस्तादु आहे, उनखे मां तव्हांजे साम्हूं वठी ईंदुसि ऐं ॿिया खोड़ सारा आर्टिस्ट तव्हांखे मिलाईंदुसि। त हीअ मुंहिंजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो? अगरि सुठो लॻो हुजे त तव्हां हिनखे लाइक बि करे सघो था, सब्सक्राइब बि करे सघो था, ऐं पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त ॿियो कहिड़ो आर्टिस्ट जेको आहे जेको तव्हांखे तमामु घणो पसंदि आहे। त इंशाल्लाह सिहत जी ज़िंदगी सां मिलूं, वरी तव्हां सां मिलो, मोहबतुनि जा मेला बचंदा। अल्लाह हाफ़िज़। मोहब्बत सभई सादा सच्चा माण्हू, असीं बस प्यार था चाहियूं। सभई सादा सच्चा माण्हू, असीं बस प्यार था चाहियूं। असीं सूफ़ी आहियूं माण्हू, असीं सिंधी।